अदा तुंहिंजी ख़ामोशी खे मां हा सम्झाई या न? अदी तूं भी कमाल थी करी। मूंखे तव्हां खां वधीक को ॿियो मिट आहे छा जो मां इनकार करे सघंदुसि? बस अदा तूं भी मूंखे इहा ई उमेद हुई। हा मामा, असांखे भी तव्हां मां इहा ई उमेद हुई। अदा तुंहिंजी इरम मूं वटि ॾुखी कोन थींदी। मामा तव्हां बिल्कुलु इरम जे ॾाह जी फिक्र न कजो। इहो सभु कुझु मुंहिंजे मथां आहे, आउं पाण ई करे छॾींदुसि। पुट इहा तुंहिंजी महिरबानी आहे, पर पुट मुंहिंजी न्याणी आहे। मूंखां जेको सरी सघंदो मां पंहिंजी न्याणी खे ॾींदुसि। बाक़ी तव्हां पंहिंजे घर में भली जेको वणियो सो कयो बाबा। मामा लॻे थो तव्हां हिजाब था कयो। मामा तव्हांजी जेका बि दिलि चए, जेकी बि मर्ज़ी हुजे, तव्हां असांखे चई था सघो। अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी। अदी मुंहिंजी त मर्ज़ी आहे त राशिद ऐं इरम खे टक्कर हणाए पोइ काजू कयो। जी मामा, मूं बि इहो ई सोचियो आहे त शादीअ जे ॿिए ॾींहुं वलीमो कजे। इरम धीअ, अल्लाह से तुंहिंजो भाग वक़्तु कंदो। किरण तोखे बि मुबारक हुजे। भी तव्हांखे बि मुबारक हुजे। ढेर मुबारक। माजिद वो पाण हलूं भला, तैयारी भी करणी। अदा हाँ कोई इजाजत? बस बाबा दुआ में अल्लाह खुश रखे। दुआ में तव्हांजो कहिड़ो ॾोह आहे बाबा? मुक़दर त मुंहिंजो फिटल आहे, तॾहिं त एतिरनि अज़ाबनि खे मुंहुं ॾियणो थो पए बाबा। पुट असां तो ते ज़ोर भरियोसीं त तूं शादी कर। जे असां तो ते शादीअ जो ज़ोर न भरियूं हा त हेड़ा ॾींहं असांखे ॾिसणा न पवंदा। बसि अम्मा, हाणे छा थींदो? जेको थियणो हो सो त थी वियो अम्मा। असां तुंहिंजी ख़ुशीअ लाइ तुंहिंजी शादी कराई हुई पुट, पर इहा कल्ह न हुई त किरन कवल गुल न पर थूहड़ जो कंडो साबित थींदी, जंहिंजे अचण सां तुंहिंजी दिलि अञा बि ज़ख़्मी थी पवंदी। थूहर जे कंडनि सां त इंसान ज़ख़्मी थींदो आहे, पर किरन त मूंखे ऐं मुंहिंजे वजूद खे वाढे जी आरीअ वारा घाव ॾेई वई आहे। मां ऐं मुंहिंजो सोचूं अथो अधु थी पियो आहिनि बाबा, अथो अधु थी पियो आहिनि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।